والصلاة والسلام على خير البشر محمد المصطفى وعلى آله الأطهر أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الذين قالوا ربنا الله ثم استقاموا تتنزل عليهم الملائكة ألا تخافوا ولا تحزنوا وأبشروا بالجنة التي كنتم توعدون. وقال الله تعالى في مقام آخر: شهر رمضان الذي أنزل فيه القرآن. وقال الله تعالى في مقام آخر: يا أيها الذين آمنوا كتب عليكم الصيام كما كتب على الذين من قبلكم لعلكم تتقون. وقال النبي صلى الله عليه وسلم: الصيام والقرآن يشفعان للعبد يوم القيامة. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. जितनी मदीने जे साईं सावा के मोहब्बत आ ओतरी आवाज़ में दुरूद शरीफ पढ़ो. अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन. वो अर्श के चिराग
है मैं उनके कदमों की धूल हूँ, ऐ जिंदगी गवाहर मैं गुलाम रसूल हूँ। अल्हम्दुलिल्लाह। अज 28 फरवरी सन 2025 अवां जे हिन ॻोठ खुडी में उस्तादुल उलमा उस्ताद मुहतरम पंहिंजे शफ़ीक़ मेहरबान हज़रत साईं ग़ुलाम शबीर शेख साहब जन जे हुकुम ते ज़िंदगी में पहिरियों भेरो अवां जे हिन ॻोठ में शिरकत नसीब थी आहे। साईं जन मुंहिंजा उस्ताद बि आहिनि ऐं मूं ते इंतिहाई शफ़ीक़ बि आहिनि। तक़रीबन 7 साल जो अरसो मां जामिया इस्लामिया लाड़काने में गुज़ारियो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह हमेशह साईं जन ॾे सबक़ रहियो आहे ऐं वॾे प्यार ऐं मुहब्बत सां साईं जन असांखे पंहिंजो बच्चो सम्झी करे पढ़ायो आहे। ऐं हीउ प्रोग्राम मोहतरम जनाब साईं शफ़ी मोहम्मद शेख साहब जन जी महिनत सां भाउ तालिब हुसैन शेख साहब जी महिनत सां हीउ प्रोग्राम मुनअक़द कयो वियो आहे। फ़ज़ाइल क़ुरान रमज़ान जे उनवान सां अवां असां मुसलमान आहियूं। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अवां असां सच्ची दिल सां कलमो पढ़ियो आहे। पर असां जॾहिं पंहिंजे ज़िंदगी ते नज़र कयूं था, पंहिंजे अमालनि ते नज़र कयूं था त असांजा अमाल कलमे जहिड़ा कोन्हनि। कलमे में ऐं असांजे अमालनि में वॾो ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। जेका ज़िंदगी गुज़ारण कलमे ॿुधाई आहे उहा ज़िंदगी असां में आहे ई कोन। मां खां पुछां थो ग़रीबनि ऐं मिसकीननि खे मोटरसाइकिल ऐं मोबाइल जे करे गोली हणी मारण वारा काफ़र आहिनि? बाबा ॿुधायो ई नथा। काफ़र आहिनि या कलमे वारा आहिनि? कलमे वारा। कलमे वारा इहे ई मुसलमान तुंहिंजे मुंहिंजे पाड़े जा, तुंहिंजे मुंहिंजे इलाइक़े जा, तुंहिंजे मुंहिंजे ज़िले जा, तुंहिंजे मुंहिंजे शहर जा इहे मुसलमान कलमे पढ़ण वारा हिकिड़ी मोबाइल जे करे, हिकिड़ी मोटरसाइकिल जे करे क़ीमती जान खे गोलियूं हणी मारे था छॾनि। ॼण ईअं सम्झो त इन्हनि इंसान कोन मारियो, ॼण इन्हनि कुतो ऐं बिलो मारे छॾियो। परवाह ई कोन्हनि बसि। ईअं असांजी ज़िंदगी दरिंदनि वारी ज़िंदगी थी वई आहे बसि। असांखे त ख़बर आहे, मस्जिद में आया आहियूं, क़ुरान बि ॿुधूं था, असांखे त ख़बर आहे सुभाणे रमज़ान आहे। खोड़ सारा माण्हू तव्हांजे इलाइक़े में अहिड़ा हूंदा जिन जो रमज़ान ॾे ख़्याल ई कोन हूंदो त को रमज़ान बि अचे थो, तवजो ई कोन हूंदो। उन्हनि जे लाइ जहिड़ो शवाल, जहिड़ो ज़ुल्क़ाद, जहिड़ो ज़ुल्हज महरम, तहिड़ो ई रमज़ान। का ॻाल्हि ई न आहे। को टेंशन, का परेशानी, के रोज़ा रखणा, को क़ुरान ॿुधणो, के तरावियां पढ़णियूं, न कुझु ई न। उन्हनि जे ज़हन में का शइ हूंदी ई कोन। पोइ जे मुसलमान कलमे पढ़ण वारे खां पुछेसि अदा रोज़ा रखे थो? ख़ुदा जो कसम आहे खोड़ माण्हू अहिड़ा अथव जेके जवाब में चवंदा रोज़ो उहो रखे जेको बुख ते हुजे, जंहिंखे मानी कोन हुजे। रमज़ान असांखे इन लाइ मिलियो आहे, बुख ते हुजे त पोइ रोज़ा रखूं। रोज़ा अल्लाह क़ुरान में चयो आहे त मुंहिंजा रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ कया अथमांव। अल्लाह से कुरान मजीद में फरमायो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जंहिंजो कुरान मजीद सां जेतिरो सचो प्यार आहे उहे ओतिरे आवाज़ में त जो सुभान अल्लाह,
सुभान अल्लाह जी केतरी फजीलत आ केतरो सवाब आ हिन दफ़े न ॿुधाईंदोमांव ॿिए दफ़े जॾहिं दावत ॾेई घुरायव त ॿुधाईंदोमांव त सुभान अल्लाह जो केतिरो हिते सवाब आ हिन दफ़े तव्हां मुंहिंजे ज़ुबान ते एतबार करे मुंहिंजी ॻाल्हि खे मञे मुंहिंजी ॻाल्हि खे तस्लीम कंदे थोरो हिकिड़ो दफ़ो दिलि सां अंदरियां ऐं ॿाहिरां गॾिजी त जो सुभान अल्लाह रब फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून खुदी गोठ वारो खुदा जे ज़ात जो कसम आ मुंहिंजो अक़ीदो आ मुंहिंजो ईमान आ मुंहिंजे वॾड़नि जो अक़ीदो आ मुंहिंजे आलिमनि जो अक़ीदो आ बुज़ुर्गनि जो अक़ीदो आ मुंहिंजे मुर्शिदनि जो अक़ीदो आ अल्लाह जे ज़ात जो कसम आ हे क़ुरान उहो किताब आ जंहिंजो पढ़ण त सवाब आ हे क़ुरान उहो किताब आ जंहिंजो ॿुधण त सवाब आ हे क़ुरान उहो किताब आ जंहिंजो सम्झण त सवाब पर खुदा जे ज़ात जे कसम आ शेख साहब हे क़ुरान उहो किताब आ जंहिंजो खाली दीदार भी सवाब आ असांजे आलिमनि ऐं बुज़ुर्गनि लिखियो आहे खुदा जे ज़ात जो कसम आहे इहा ॻाल्हि हदीस जे किताबनि में मौजूद आहे रब जे काबे खे हिकिड़ी अखि सां ॾिसणु सवाब आहे इबादत त पंहिंजी जात काबे जो तवाफ़ त पंहिंजी जात इन्हनि जो सवाब त अञा वरी ॿी शइ आहे पर काबे खे ॾिसण ई सवाब आहे महबूब जे रोज़े खे हिकिड़ी नज़र सां ॾिसणु सवाब आहे आबे ज़मज़म खे ॾिसणु सवाब आहे हजरे असवद के ॾिसण सवाब आ सुबुह सुबुह जो उथी करे पंहिंजे चपन ते मुड़क रखी करे पंहिंजे चेहरे खे धोई करे खिली करे पंहिंजे अबे अम्मा जो दीदार करण भी सवाब आ पर मुंहिंजे आलिमनि हीअं भी किताबनि में लिखियो आहे अन-नज़रु इला वजह अली इबादत जहिड़े तरीक़े सां काबे खे ॾिसण सवाब आ जहिड़े तरीक़े सां रोज़े के ॾिसण सवाब हजरे असवद के ॾिसण सवाब आबे ज़मज़म के ॾिसण सवाब अबे अम्मा के ॾिसण सवाब खुदा जे ज़ात जो कसम असांजो अक़ीदो ऐं ईमान आहे अहिड़े तरीक़े सां सोणे अलीअ जे चेहरे ॾे ॾिसण भी सवाब इं असांजो अक़ीदो ईमान आ कुरान जो पढ़ण त सवाब आ कुरान जो ॿुधण त सवाब आ कुरान जो सम्झण त सवाब आ पर खुदा जे ज़ात जो कसम आ कुरान जो खाली दीदार भी सवाब आ रब कुरान मजीद में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून रब कुरान मजीद में सूरतुल बकरा में फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ओ मुंहिंजा ईमान वारा बानो या अय्युहल्लज़ीना आमनू ओ मुंहिंजा ईमान वारा बानो ओ मुंहिंजा ईमान वारा बानो छो त रब खे ख़बर आ काफ़िरनि खे कहिड़ा अमल ॿुधाया काफ़िर त मुंहिंजो कोई अमल कंदा हुअ ई कोन मां रब काफ़िरनि खे कहिड़ा अमल ॿुधाया मुनाफ़िक़नि खे कहिड़ा अमल ॿुधाया मुशरिकनि खे कहिड़ा अमल ॿुधाया जाते बि रब अमल जी ॻाल्हि कई आहे उते रब चयो आहे त या अय्युहल्लज़ीना आमनू ओ मुंहिंजा ईमान वारा बानो ओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ण वारा बानो ओ मां रब खे अकेलो करे मञण वारा बानो ओ मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम खे आख़िरी नबी करे मञण वारा बानो ओ मुंहिंजे महबूब सां सचो प्यार करण वारा बानो अबो पंहिंजे पुट खे कॾहिं कॾहिं सॾु कंदो आहे ओ मुंहिंजा बबलू पुट हेॾे आओ ओ मुंहिंजा 36 लखणा पुट हेॾे आओ ओ मुंहिंजा सोना पुट हेॾे आओ ओ मुंहिंजा प्यारा पुट हेॾे आओ पुट ॾाढो ख़ुशि थींदो आहे त अॼु मूंखे बाबे मुंहिंजे प्यार में सॼो आहे रब पंहिंजे बाननि खे क़ुरान में थो चए या अय्युहल्लज़ीना आमनू
ओ मुंहिंजा ईमान वारा मानो ए खुली गोठ वारा जवाब में चवनि था जी करीम अल्लाह, जी रहीम अल्लाह, जी हन्नान अल्लाह, मन्नान अल्लाह, वासिल मग़फ़िरा अल्लाह। रब तो असांखे सॾु कयो आहे, हुकुम कर छा हुकुम असां मञण लाइ तयार हूं। रब फरमाए त रमज़ान जो महीनो अचे थो, 11 महीना खारायो मां खाधो, 11 महीना पीआरियो मां पीतो, 11 महीना तव्हां चयो त अल्लाह थधो पाणी पीआर मां थधो पाणी पीआरियो मां, 11 महीना तव्हां चयो त अल्लाह मुख़्तलिफ़ खाधा खारायो मां मुख़्तलिफ़ खाधा खाराया मां, 11 महीना तव्हां चयो त अल्लाह पेट ढव करे खारा। रब फरमायो त मां अल्लाह 11 महीना ढव करे खारायो मां, 12 महीनो तो अचे मुंहिंजी नाफ़रमानी न कजो, नाफ़रमानी न कजो, नाफ़रमानी न कजो, नाफ़रमानी न कजो। 11 महीना मां चवण वरतो भाव, हिकिड़ो महीनो हाणे मुंहिंजो चवण वठिजो, हिकिड़ो महीनो मुंहिंजे मर्ज़ीअ ते हलिजो, हिकिड़ो महीनो मुंहिंजी मनशा ते हलिजो, हिकिड़ो महीनो मूंखे राज़ी कजो, मतां मूंखे नाराज़ कयो, मतां मूंखे नाराज़ कयो त हल ख़तमु करे छॾींदो मां। जन सां नाराज़ थियो मां त तबाह थी विया, जन सां नाराज़ थियो मां त बर्बाद थी विया, तबाह थी विया, ख़तमु थी विया। फिरौन सां नाराज़ थियुमि त पाणीअ में ॿोड़े छॾियोमांसि, निमरूद सां नाराज़ थियुमि त मंडे मच्छर खां माराए छॾियोमांसि, कारून सां नाराज़ थियुमि त जीअरे ज़मीन में गिहाए छॾियोमांसि। ओ मुंहिंजा मान ओ तव्हां मूंखे नाराज़ न कजो, नाराज़ न कजो, मुंहिंजो चवण वठिजो। अल्लाह तुंहिंजो कहिड़ो चवण वठूं, ओ करीम अल्लाह तुंहिंजो कहिड़ो चवण वठूं, कहिड़ो हुकुम तो कयो आहे। फरमाए त मुंहिंजो त सॼो क़ुरान हुकुमनि सां भरियो पियो आहे। काथे चयोमांव त ज़िना न कजो, झलियोमांव, काथे चयोमांव त शराब न पीजो, झलियोमांव, काथे चयोमांव त जुआ न खेॾिजो, झलियोमांव, काथे चयोमांव त व्याज न खाइजो, रिश्वत न खाइजो, झलियोमांव, काथे चयोमांव त अबे अम्मा खे पुॼा न ॾिजो, काथे चयोमांव त अशीदारीअ वारे अबे जी अशीदारीअ में बेइज़ती न कजो, काथे चयोमांव त अचे मथे वारी अम्मा खे घर वारनि जे करे, ॿारनि ऐं बच्चनि जे करे, ससु सहुरे जे करे अचे मथे वारी अम्मा जी बेइज़ती न कजो, काथे चयोमांव त भाइरनि जा हक़ न खाइजो, काथे चयोमांव त भेनरुनि जा हक़ न खाइजो। मुंहिंजो त सॼो क़ुरान हुकुमनि सां भरियो पियो आहे। और बबला हिते कहिड़ो हुकुम आहे, हाणे कहिड़ो हुकुम मञणो आहे, जंहिंजे करे तो सॾु करे हुकुम कयो आहे। रब फरमाए त या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम, ओ मुंहिंजा मान ओ मां हिते सॾु इन शइ जो कयो थमांव त मां अल्लाह रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ कया थमांव, मतां मुंहिंजा रोज़ा न रखो। हे खुदी ॻोठ वारा परेशान थी विया, अल्लाह भला अॻिलिन क़ौमुनि ते फ़र्ज़ न कई, असां ते फ़र्ज़ कई, असांजो कहिड़ो ॾोह हो। ॾींहं जो खाइण बंदि करे छॾी अल्लाह, माइनि सां मिलण बंदि करे छॾी अल्लाह। ओ रब करीम भला अॻिलनि ते बि हुयो कि न हो। रब फरमायो इहो बि तव्हांजो वहम ख़तम थो करे छॾियां। कुतिब अलैकुमुस सियाम कमा कुतिब अलल्लज़ीन मिन क़ब्लिकुम, ओ मुंहिंजा बानो सिर्फ़ तव्हां ते फ़र्ज़ कोन कया थमांव, तव्हां खां पहिरियों जेके उम्मती गुज़री आहे मां अल्लाह उन्हनि उम्मतनि ते बि रोज़ा फ़र्ज़ कया हमांव। हज़रत आदम अलैहिस्सलाम ते 3 रोज़ा फ़र्ज़ हा, हर महीने जे 13 जो रोज़ो, 14 जो रोज़ो, 15 जो रोज़ो फ़र्ज़ हा। हज़रत नूह अलैहिस्सलाम ते आशूरा जा रोज़ा फ़र्ज़ हा। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम ते 2 महीना रोज़ा फ़र्ज़ हा। कन उम्मतनि ते 6 महीना रोज़ा फ़र्ज़ हा। माना हिकिड़ो ॾींहुं रोज़े सां हिकिड़ो ॾींहुं बिना रोज़े जो। ओ खुली ॻोठा रहो, तवजो त कजो, तवजो त कजो, तवजो त कजो। हीअ ॻाल्हि मुंहिंजी ज़ाया वञण न ॾिजो, हीअ ॻाल्हि वॾे कम जी पियो कयां, ज़िंदगीअ में तव्हांजी मुंहिंजी
जी पहली मुलाकात अल्लाह खबर ना है तो पहली भी आओगे अल्लाह खबर ना है तो आखिरी भी आओगे शो तो मौत दे कोई भरोसा ना है यार मौत दे कोई ताल्लुक ना है यार मौत दे कोई एतबार ना है अब्बा हजारा दादा हजारा पर दादा हजारा उहे जो वया तो तू उन्हनि को मथे द कोन अब्बो जो वयो तो असां वेंदासी दादो जो वयो तो असां वेंदासी असांजे वञण में काई देर ना आहे इन जे करे हीअ नाल मुंहिंजी ज़ाया वञण न ॾिजो अल्लाह अकबर कबीरा हिकिड़ो साहबी समोरो थी बीठो ओ मुंहिंजा साईं आमिना जा लाल हीअ ॻाल्हि त भला ॿुधायो पाण फर्म कहिड़ी ॻाल्हि साईं तव्हां पाण चयो मां मोहम्मद मुस्तफ़ा जो रुतबो सभिनी नबियनि खां मथे आयो मां मोहम्मद मुस्तफ़ा जो मक़ाम सभिनी नबियनि खां मथे आयो मां मोहम्मद मुस्तफ़ा जो शान सभिनी नबियनि खां मथे आयो ऐं मुंहिंजा साईं तो हीअं बि त चयो मुंहिंजे उम्मत जो मक़ाम सभिनी नबियनि जे उम्मतनि खां मथे आयो ओ मुंहिंजा साईं पोइ तो पाण ॿुधायो त कंहिंखे 6 महीना रोज़ा मिलिया तो पाण ॿुधायो त कंहिंखे 2 महीना रोज़ा मिलिया तो पाण ॿुधायो त कंहिंखे 3 महीना रोज़ा मिलिया ओ साईं उहे त पोइ असांखे अमलनि में मारे विया उहे त पोइ असांखे रोज़नि में मारे विया उहे त पोइ असांखे शान ऐं रुतबे में मारे विया अल्लाह अकबर कबीरा मुंहिंजा इमामुल अंबिया कंध मुबारक हेठि कयो ओ खुदी ॻोठ वारो मुंहिंजे महबूब जे लाइ रब क़ुरान में पाण चयो फरमाई त बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा रब फरमाए त मुंहिंजो महबूब मोहम्मद करीम ख़ामोश रहंदो आहे काई ॻाल्हि पंहिंजे ज़ुबान सां कोन चवंदो आहे पर जॾहिं बि मुंहिंजो महबूब ॻाल्हाईंदो आहे वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा मुंहिंजो महबूब जॾहिं बि ॻाल्हाईंदो आहे पंहिंजे मर्ज़ीअ सां कोन ॻाल्हाईंदो आहे जॾहिं बि मुंहिंजो महबूब ॻाल्हाईंदो आहे ज़ुबान मुंहिंजे मोहम्मद जी हूंदी आहे पर कलाम मां अल्लाह जो हूंदो आहे मुंहिंजा साईं ख़ामोश थी विया अल्लाह फरमायो जिब्रील जी रब जलील वञ मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम ने अल्लाह तुंहिंजे महबूब मोहम्मद करीम खे छा चवांसि मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम ने क़ुरान खणी वञेसि रब कहिड़ी सूरत खणी वञासि 3 सिपारे जी सूरत आहे जिन खे अल्लाह जे क़ुरान सां प्यार आहे उहे ॾाढा त चओ सुभान अल्लाह रब फरमायो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्ना अनज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर वा मुंहिंजा महबूब रब मां तुंहिंजे नाले तां क़ुर्बान वञां वा मुंहिंजा अल्लाह मां तुंहिंजे रुबूबियत तां क़ुर्बान वञां वा मुंहिंजा अल्लाह मां तुंहिंजे नाले तां क़ुर्बान वञां तुंहिंजे सम्झाणीअ तां क़ुर्बान वञां तुंहिंजे क़ुरान तां क़ुर्बान वञां अल्लाह फरमाए जिब्रील जी रब जलील वञ मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम ने क़ुरान खणी वञेसि अल्लाह तुंहिंजे महबूब खे छा चओ मुंहिंजे महबूब खे चएसि मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम ॿुधाए पंहिंजे उम्मतनि खे ॿुधाए पंहिंजे उम्मतनि खे आओ मां ख़ुदा कंहिंखे रमज़ान कंहिंखे 2 महीना रोज़ा ॾिना आओ मां ख़ुदा कंहिंखे 6 महीना रोज़ा ॾिना आओ मां ख़ुदा कंहिंखे 3 महीना रोज़ा ॾिना पर हो मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जा उम्मतियो घबरायो न अमाल में तव्हांखां कोई कोन चढ़ंदो सवाब में तव्हांखां कोई कोन चढ़ंदो इन रमज़ान जे महीने में मां अल्लाह हिकिड़ी रात रखी तमाम जंहिं रात जो नालो लैलतुल क़द्र जी रात मुंहिंजे महबूब आमिना जे लाल रब जे लाडले नबी दादले नबी कायनात जे सरदार फरमायो त इहा रात अल्लाह आखिरी 10 में रखी आहे या 21 जी रात या 23 जी रात या 25 जी रात या 27 जी रात या 29 जी रात इन्हनि मां हिकिड़ी न हिकिड़ी रात लैलतुल क़द्र जी आहे रब फरमायो मुंहिंजा मानो इन लैलतुल क़द्र वारी रात में इबादत कजो जंहिं बि बाने खे इहा लैलतुल क़द्र जी रात मिली वई इन लैलतुल क़द्र जी रात जे सदके मां अल्लाह 1000 महीननि जो सवाब ॾींदो
1000 महीना। हाणे ॿुधायो त हिनखे कंहिं बि उम्मत जा महीना पुॼंदा न पुॼंदा, पर इबादत करणी पवंदी लैलतुल क़दर वारी रात में। इहे रातियूं जागणो पवंदो। असांजी मुस्लमानी इते रही आहे। 11 महीना खाईंदो पीअंदो मोटो मतारो नौजवान तंदुरुस्तो। जॾहिं रमज़ान ईंदो न पोइ 11 महीननि वारियूं बीमारियूं रमज़ान में पेश कंदो। अब नाराज़ न थी वियो न बेली अलाह खे मुंहिंजो कावड़ न कजो मूं ते। हिकु इहा ॻाल्हि साईं मां सची कई आहे। रमज़ान ईंदो 11 महीना ख़ुशि हो, घुमंदो फिरंदो खाईंदो पीअंदो पियो ते वेले ते 4 मानियूं पियो खाए। रमज़ान आयो न हाणे पंहिंजे 11 महीननि वारियूं लिस्टियूं ठाहींदो। हीअ लिस्ट मुंहिंजे पेट जे सूर जी आहे, हीअ लिस्ट मुंहिंजे नक जे सूर जी आहे, हीअ लिस्ट मुंहिंजे कन जे सूर जी आहे। हे मूंखे वात में सूर आहे, हे मूंखे पेट में सूर आहे। उहो मुंहिंजा अदा तोखे कंहिं बि शइ में सूर न आहे, तोखे नियत में सूर आहे। नियत में सूर आहे तुंहिंजीअ में, बाक़ी का ॻाल्हि न आहे। अलाह जो कसम आहे मुंहिंजो बाबो हींअर त वफ़ात करे मुंहिंजे बाबे खे वफ़ात कंदे 16 महीना थी विया। पर मां मस्जिद में वेही करे तव्हांखे ॿुधायां थो मुंहिंजो बाबो जॾहिं बीमार थींदो त रोज़े जे लाइ रोअंदो। पर जे थोरो घणो बीमार थियो त काई ॻाल्हि न आहे, थोरी घणी बीमारीअ खे लेखींदो ई न। हो 30 रोज़ा रमज़ान जा रखंदो। रखो रमज़ान सां निभायो। असांजो हाल इहो थी वियो आहे जो मुस्लमान खे ख़बर ई न आहे त रमज़ान आयो बि आहे की न। रमज़ान सां निभाइण वारा निभाईंदा, बाक़ी जेके रमज़ान सां न निभाईंदा त रमज़ान खे काई परवाह न आहे, रमज़ान खे कुझु कोन थींदो। ओ मुंहिंजा अदा, ओ मुंहिंजा भाउ, मुंहिंजा अदा, मुंहिंजा भाउ, रमज़ान जे महीने जो क़दुरु कर न भला। रमज़ान जे महीने जो क़दुरु न कंदे त भला रमज़ान खे छा थींदो। आमिना जे लाल मिठे नाले वारे साईं हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पाण फरमाए त क़यामत जो ॾियारो थींदो। फ़रिश्ता हिकिड़े इंसान खे कींजो ईंदा, अॻिते वरिजो ईंदा। मां मुहम्मद मुस्तफ़ा तां गुज़र कंदा, मां मुहम्मद मुस्तफ़ा पुछा कंदो मान यार ॾसियो त साईं भला केरु आहे ऐं हिनखे काॾे था वठी वञो। उन इंसान जूं रड़ियूं हुयूं त साईं मूंखे छॾायो, ओ मुंहिंजा साईं मूंखे छॾायो, आमिना जा लाल मूंखे छॾायो। पाण फरमाए त मां फ़रिश्तनि खां पुछा कंदो मान ओ फ़रिश्तो ॿुधाए त साईं हे केरु आहे, हिनखे काॾे था वठी वञो। फ़रिश्ता चवंदा त साईं आमिना जा लाल हे तुंहिंजो उम्मती अथई, भला मुंहिंजे उम्मतीअ खे काॾे था वठी वञो। जो मुंहिंजो उम्मती रोअंदो रोअंदो थो हले, चवंदा त साईं हिनखे जहन्नम ॾे पिया वठी वञो। अलाह जो हुकुम थी वियो त हिनखे जहन्नम में ऊंधो करे फिटो कयोसि। मां मुहम्मद मुस्तफ़ा पुछा कंदो मान यार ॿुधायो त साईं मुंहिंजे हिन उम्मतीअ जी कहिड़ी ग़लती आहे। हे खून कंदो छा भला, हे सॼी ज़िंदगी ग़लति कम कंदो छा भला, मुंहिंजे हिन उम्मतीअ जो ॾोह कहिड़ो आहे जो हिनखे जहन्नम में अचण ॾिया वञो। आमिना जे लाल फरमायो ओ खुली ॻोठ वारो कुझु पंहिंजो सोचो, कुझु पंहिंजो फ़िक्र कयो, कुझु गौर कयो। आख़िर मरणो अथव, क़ब्र में सुम्हणो अथव। अञा कुझु कुझु परेशानी क़ुराननि खे आहे, कुझु कुझु परेशानी अछी ॾाड़ीअ वारनि खे आहे, नौजवाननि खे त काई परेशानी कोन्हे का। आमिना जे लाल फरमाए भला ॿुधायो त सही हिन मुंहिंजे उम्मतीअ जो जुर्म कहिड़ो आहे जो हिनखे जहन्नम ॾे पिया वठी वञो। उहे फ़रिश्ता मां मुहम्मद मुस्तफ़ा खे चवंदा आओ साईं हिनखे जहन्नम जे बाहि में इन जे करे पिया फिटी कयूं जो हिकु त हिन ते क़ुरान फिरियादी थियो आहे, ॿियो त हिन ते रमज़ान फिरियादी थियो आहे। क़ुरान तो चवे त अलाए केतिरो साल गुज़री आहे हिन मां क़ुरान जो दीदार ई कोन कयो। वरी रमज़ान आयो त मां क़ुरान चयो बास मुंहिंजी तिलावत कर, रमज़ान में बि मुंहिंजी तिलावत कोन कई, रमज़ान में बि मुंहिंजो दीदार कोन कई, रमज़ान में बि मुंहिंजी ज़ियारत कोन कई। ओ अल्लाह जा रसूल वरी रमज़ान बि फराइदी आहे। रमज़ान तो चए त मां चयो हुमांसि जेसि ताईं मां मौजूदु आहियां मुंहिंजा 30 ॾिहाड़ा ॾींहं जो पंहिंजो खाइण बंदि करे छॾ, ॾींहं जो पंहिंजो पीअण बंदि करे छॾ, ॾींहं जो घरवारीअ सां सोबत ख़तमु करे छॾ। हाणे तोखे जेसि ताईं मां मौजूदु आहे तोखे खाइण ऐं पीअण जी इजाज़त न आहे। अल्लाह
अल्लाह या रसूल रमज़ान तो चए त जानवरनि वांगुरु चरंदो वतंदो मुंहिंजो कदुरु कंदो ई कोन हो इन जे करे मां रमज़ान फिराजी थियो थिया हाणे क़ुरान बि रबोट फिराजी आहे रमज़ान बि रबोट फिराजी आहे अल्लाह सां फरिश्तनि खे हुकुम कयो आहे हिन मुंहिंजे बाने ते रमज़ान फिराजी थियो आहे हिन मुंहिंजे बाने ते क़ुरान फिराजी थियो आहे वञो हिनखे जहन्नम जे बाहि में फिटो थियो ओ खुदी ॻोठ वारो इहा बि ॻाल्हि तवजो सां ॿुधी छॾियो इहा बि ॻाल्हि तवजो सां ॿुधी छॾियो तवजो सां ॿुधी छॾियो हे क़ुरान मोहम्मद मुस्तफ़ा ते नाज़िल थियो आहे रमज़ान जो ज़िक्र हिन क़ुरान में आहे 12 महीना गुज़री आहे पर 12 महीननि मां कंहिं बि महीने जो हिन क़ुरान में ज़िक्र कोन्हे वाहिद रमज़ान जो महीनो आहे जंहिंजो नालो क़ुरान में आहे 11 महीननि जो क़ुरान में नालो कोन्हे को माना क़ुरान जी रमज़ान सां वॾी निस्बत आहे रमज़ान जी क़ुरान सां वॾी निस्बत आहे ऐं इन ॿिन्ही शयुनि जी आमिना जे लाल सां वॾी निस्बत आहे पाण फरमायो त मां उन्हनि फरिश्तनि खे चवंदो मान ओ फरिश्तो जंहिं मुंहिंजे उम्मतीअ ते मुंहिंजो क़ुरान फिराजी थियो आहे जंहिं मुंहिंजे उम्मतीअ ते मुंहिंजो रमज़ान फिराजी थियो आहे मां मुहम्मद मुस्तफ़ा बि इन जी सिफारिश नथो करे सघियां वञो मां मुहम्मद बि तव्हांखे इजाज़त थो ॾियां वञो हिनखे जहन्नम जे बाहि में उछलियोसि पोइ ॿुधायो मुस्लमानो कहिड़ो मुंहुं ॾींदो असां कहिड़ो मुंहुं खणंदासीं क़यामत जे हाणे आमिना जे लाल जे साम्हूं हालांकि अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा मोमिननि जी अम्मा अब कंहिंजी अम्मा जंहिंजी अम्मा आयशा अम्मा उहे सुभान अल्लाह त चओ साईं वारनि मूंखे चयो वारो तूं क़िस्मत सां आयो आहे जो तोखे 3 कलाक तकीर करणी आहे पोइ ऐं कोई जवाब ई नथो करे सभु थकिया वेठा वेंदव न 3 कलाक वाह हा साईं अलाह साईं पघर मुंहिंजा निकिता आहिनि ॻाल्हाइनि हे कोन था ॾाढा न ॻाल्हायो अल्लाह साईं हाणे मूंसां फ़ोन ते ॻाल्हायो साईं गुलाम शबीर साहब पोइ मूंखे चईंदो साईं सुभान अल्लाह कोन चवंदा अथई हक़ीक़त अथव ज़ोरियत वारा ॼाण छो त नओं माहौल आहे मां चयोसीं मां फ़क़ीर कुर्सीअ ते वेठुसि जॾहिं क़ुरान जी आयत पूरी कंदुसि हे मुजाहिद पाण ई सुभान अल्लाह ईअं चवंदा जो हिन ॻोठ वारा जेके न आया आहिनि उहे सम्झंदा शायदि मस्जिद में पेर रखण जी जाइ कोन्हे चलो भला मुंड में पकाई करे चयोमांव त सुभान अल्लाह जो अजुर नथो ॿुधायांव चलो भला वरी अलाए छा ज़िंदगी ॿुधायूं थो वञाव नबी से फरमाते हिकिड़ो फ़रिश्तो आहे अल्लाह जो जेको फ़रिश्तो तस्बीह पढ़ंदो आहे राति ॾींहुं सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह राति ॾींहुं पढ़ंदो आहे पोइ जेको दुनिया जे जहान में सुभान अल्लाह चवंदो आहे ऐं जॾहिं हुनजे मरण जो टाइम ईंदो आहे क़बर में पहुचंदो आहे त उहो फ़रिश्तो रब खे चवंदो आहे अल्लाह मां वारो ज़िक्र करण वारो तुंहिंजो ॿालो क़बर में वियो आहे मतां उनखे का तकलीफ़ थिए अल्लाह जे इजाज़त हुजे त मां वञांसि पोइ रब उन फ़रिश्ते खे चवंदो आहे मुंहिंजा फ़रिश्ता तो वारो ज़िक्र कंदो हो माना तुंहिंजो यार हो मुंहिंजी तोखे इजाज़त आहे वञ हिन बाने खे क़बर में वञी भाकुर पाइसि अब रहमत जो फ़रिश्तो ईंदो पोइ अज़ाब थींदो न थींदो ऐं हीअं बि मुंहिंजे आमिना जे लाल फरमायो आहे त जेको सुभान अल्लाह हिकिड़ो दफ़ो चवंदो आहे जेका जन्नत रब तव्हांखे ॾिनी आहे या जन्नत के बंगला कोन अथव के बाग कोन अथव पाण फरमायो त जन्नत ख़ाली प्लाट अथव हिकिड़ो दफ़ो जेको सुभान अल्लाह चवंदो आहे रब हुन जे जन्नत जे ख़ाली प्लाट में हिकिड़ो वण लॻाईंदो आहे मुंहिंजो शहीद ख़ालिद महमूद सूमरो नवर अल्लाह मरकज़ो फरमाईंदो हो मां ख़ालिद जी दिलि थी चवे तव्हां एतिरी सुभान अल्लाह चओ जेसि ताईं मुंहिंजी तकरीर पूरी थिए तव्हां एतिरी सुभान अल्लाह चओ जो अल्लाह तव्हांजे लाइ जन्नत में ठाहो का बाग लॻाए छॾे अल्लाह अकबर साईं शाबान गुज़री वियो न अब शाबान गुज़री वियो न अॼु आख़िरी तारीख़ आहे रमज़ान ईअं गुज़री वेंदो ख़बर ई कोन पवंदो असांजा मुस्लमान रमज़ान में ख़रीदारीअ लाइ बेरोज़ा त ईअं वेंदा रोज़ातनि खां बि वधीक
सजी बाज़ार बेरोज़ातन भरी पई होंदी ॼण रोज़ातन खे ईद करणी ई कोन्हे। हालांकि नबी से फरमायो ईद वारे ॾियारे बेरोज़ातन खे ईदगाह मां धिकारे ॿाहिरि कढो। हुज़ूर फरमान अथव ख़ुदा जो कसम पाण फरमायूं ईद वारे ॾियारे ते बेरोज़ातन खे चओ त ही ईदगाह तव्हांजो न आहे, ही ईदगाह मां मोहम्मद जो आहे ऐं हिन ईदगाह में उहे ईंदा जिन रमज़ान में रोज़ा रखिया हूंदा। तव्हां रखंदव रोज़ा? नबी से फरमायो जेको रमज़ान जो हिकिड़ो रोज़ो रखंदो आहे हवा घणा रोज़ा? हिसाब जो मां थोरो कचो आहियां, हिसाब पाण कजो। पाण फरमायो त जेको रमज़ान जो हिकिड़ो रोज़ो रखंदो आहे रब हुनखे जहन्नम जे बाहि खां 70 साल जे पंध ते परे रखंदो। हाणे हिसाब वञी पाण कजो त हिकिड़े रोज़े सां 70 साल जे पंध ते जहन्नम खां परे थींदो, पर जेको 30 रखे त घणो परे थींदो? इम्तिहान नथा वठूं, हिते न ॿुधायो, कैलकुलेटर घर वञी इस्तेमालु कजो त इहो 30 रोज़ा रखे त 30 70 घणो थियो, अंदाज़ो लॻायो। हाणे जेकॾहिं ख़बर पवे बहराम में हिन तक जो एमएनए साईं रमज़ान जो राशन थो विराए, अलाह सां रोज़ातनि खां वधीक बेरोज़ात बीठा हूंदा। रमज़ान जो राशन बाबा ख़बर हूंदनि पाण खे त रोज़ा रखणा हूअं ई न आहिनि, पर पोइ बि वठंदा। हा साईं, तक जो एमएनए जे गेह जी हिकिड़ी एतिरी पूड़ी खपाए न, मां सम्झां तव्हांखे रोड नज़र न ईंदो, छड़ा ईअं मथा ई मथा नज़र ईंदो ॼण मखियूं आहिनि, एॾा माण्हू बीठा हूंदा। छो? इन जे करे त हिते नक़द कमु थो हले ऐं रमज़ान में जेको अलाह 70 साल जहन्नम खां परे कंदो, जहन्नम हिते त कोन्हे न साईं, उहो तॾहिं थींदो जॾहिं आख़िरत में वेंदासीं, पोइ इन अमालनि जो बदिलो मिलंदो। मुस्लमान इन अमलनि को इन जे करे पर या जो नक़द मुआवज़ो हिते नथो मिले। अल्लाह जे ज़ात जो कसम मां हथ ॿधी तव्हांखे अर्ज़ु कयां त रमज़ान में मोबाइल खे इस्तेमालु न कजो। इन मोबाइल त इंसाननि जा ईमान ई ख़राब करे छॾिया। इन मोबाइल जे करे मुस्लमान खां निमाज़ वई हली, क़ुर में हलियो, रोज़ो वियो हलियो, सॼी सॼी राति मोबाइल हलाईंदा, पर ईअं न कंदा जो रमज़ान पियो हले राति जो थी करे तहजुद पढ़ूं न, कोई कोन पढ़। सॼी सॼी राति मोबाइल हलाईंदा, वरी ॾींहं जो 8 बजे उथंदा, 9 बजे उथंदा, मूंखे न उथारिजो, मूंखे रोज़ो रखणो ई न आहे, हिनखे मोबाइल इस्तेमालु करणी आहे, हिनखे फिल्म ऐं ड्रामा ॾिसणा। रमज़ान वारियूं रातियूं बि जेकॾहिं तव्हां फिल्म ऐं ड्रामा ॾिठा त पोइ ख़ुदा जो कसम आहे तव्हां जहिड़ो को बदकिस्मत आहे ई कोन। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते चढ़नि पिया। साईं टाइम थी वियो? घणो टाइम थियो? हाँ बस यही सवाल ख़त्म था कयो। जेके जेके नाराज़ आहियो ॾाढा चओ सुभान अल्लाह। मरी वियासीं बा बाबा, मरी वियासीं भाई, सभु कावड़िया वेठा आहिनि। अबा साईं गुलाम शबीर खे तव्हां न ॾिजो, सभु कावड़िया वेठा आहिनि त मोली साहब टाइम पूरो थी वियो। है भला जेके वाकई अञा चुस्त वेठा उहे चओ सुभान अल्लाह। आख़िरी ॻाल्हि कयां न भले, आवाज़ अढाई थी वञे नाराज़ कोन थींदो? 3 न थींदा साईं? लॻे थो तव्हांजो ॿीहर मूंखे घुराणे मुंड न आहे। अल्लाह साईं तो चए निमाज़ ई कज़ा थी वञे, जीअं 4 कयोसि। अल्लाह अकबर। मुंहिंजा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते चढ़िया, हिकिड़ो ॾाको रखियो, पाण फरमायो आमीन। वरी ॿिए ॾाके ते पेर रखियो त पाण फरमायो आमीन। वरी 3 ॾाके ते पेर रखियो त पाण फरमायो आमीन। साहिबनि पुछा कई, साईं अॻ में त तव्हां ईअं कोन कयो आहे, अॼु तव्हां सुहिणा साईं मिंबर ते चढ़ियो, हिकिड़ो पेर रखियो चयो आमीन, वरी ॿियो पेर रखियो चयो आमीन, वरी 3 पेर रखियो चयो आमीन। ओ मुंहिंजा साईं अॻ में त ईअं कोन थियो आहे, हाणे कीअं थियो भला? पाण फरमायो त मां जॾहिं पहिरीं ॾाके ते पेर रखियो माने जिब्रील आयो। जिब्रील मूंखे चयो त अल्लाह जा रसूल जंहिं शख़्स जे साम्हूं तुंहिंजो दुरूद पढ़ियो वञे, तो ते दुरूद न पढ़े
जै शख्स जे साम्हूं तुंहिंजो नालो खयो वञे तो ते दुरूद न पढ़े हलाक ऐं बर्बाद थे। मां मोहम्मद मुस्तफ़ा चयो मां आमीन। मां चयो त जंहिं वटि मुंहिंजो नालो खजे ऐं उहो दुरूद न पढ़े भले तबाह थिए। ऐं पाण हा खाला ख़बर अथव नबी से फरमाए जेको 50 दफ़ो दुरूद पढ़ंदो क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद हुनखे हथु मिलाईंदोमांसि, हथु मिलाईंदोमांसि। ऐं जेको 100 दफ़ो दुरूद पढ़ंदो मां भाकुर पाईंदोमांसि। ऐं जेको रोज़ानो 1000 दफ़ा दुरूद पढ़ंदो मुंहिंजे महबूब फरमायो अल्लाह हुन ते जहन्नम जी बाहि हराम करे छॾींदो। 1000 रोज़ानो 1000। हा वरी फरमायो त मां ॿिए ॾाके ते जॾहिं पेर रखियो त मूंखे जिबरील जो मुंहिंजा साईं रब थो चए घटि अपजर रब थो चए जंहिं वटि अछी ॾाड़ीअ वारो अबो हुजे ऐं अछे मथे वारी अम्मा हुजे उहो अबे अम्मा जी ख़िदमत न करे उहो हलाक ऐं तबाह थिए। मां मोहम्मद चयो त वाकई जंहिं वटि अछी ॾाड़ीअ वारो अबो हुजे अछे मथे वारी अम्मा हुजे उहो अबे अम्मा जी ख़िदमत न करे सघे हलाक ऐं तबाह थी वञे। मां जिथे वेंदो आहियां अक्सर मूंखे पहुचण चवंदा आहिनि साईं तुंहिंजो मौज़ू पीउ माउ अथई, तुंहिंजो मौज़ू अथई पीउ माउ। अॼु त इफ्तार जो मौज़ू ई फ़ज़ाइल रमज़ान हो इन जे करे मां रमज़ान में हलियो वियुसि न त अक्सर जिते मूंखे घुराईंदा आहिनि मूंखे चवंदा आहिनि तुंहिंजो मौज़ू अथई पीउ माउ। छो त माण्हुनि खे ख़बर आहे त पीउ माउ सां ॻोठनि में वॾी जुठ थी थिए, पीउ माउ सां शहरनि में वॾी जुठ थी थिए। माउ खे पुट साम्हूं बि कचियूं गारियूं था कढनि। पाण फरमायो त 3 नंबर ते मूंखे जिबरील जो मुंहिंजा साईं जंहिं वटि रमज़ान जो महीनो अचे ऐं रमज़ान जे महीने में पंहिंजी बख़्शिश न कराए सघे हलाक ऐं तबाह थिए। मां मोहम्मद चयो मां आमीन भले हलाक ऐं तबाह थिए। इन जे करे महबूब जी पिट न खणिजो। रमज़ान जो महीनो अथव रमज़ान जो क़दुरु कजो। रब साईं शल ज़िंदगी रही त वरी मुलाक़ातूं थींदियूं रहंदियूं। अल्लाह ताला मूं जेको चयो अवां ॿुधो मुंहिंजो चवणु अवां जो ॿुधणु पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए। नाराज़ न थी वियो न भाउ। ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह। हिकिड़ी ॻाल्हि आख़िर में अब बंदि करण गई हिकिड़ी ॻाल्हि आख़िर